अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, ही ड्यूरम वीट है जैसे अॼुकल्ह तमामु घणो आबादगार हिकिड़ा फ़ोटू कढी मोकिलनि था त चवनि था त ही नई वैरायटी आहे, ॾाढी बहितरीनु वैरायटी आहे। ही ड्यूरम वीट मेक पास्ता वैरायटी आहे, निया टंडो जाम वारनि जी वैरायटी आहे। हाणे हिन में ही तव्हां ॾिसो त गौर करे हिन जो ॾिसो त ड्यूरम ऐं कणिक जे स्पाइक में तमामु घणो फ़र्क़ु आहे। हाणे हिकु त हिन जो स्पाइक नंढो आहे, ठीकु आहे। स्पाइक हिन जो गुतियल त तमामु घणो आहे, स्पाइकलेट्स या नंबर ऑफ ग्रेन्स आहिनि, पर हीअ असां खाइण जे इस्तेमालु कोन कंदा आहियूं, ठीकु आहे। हिन जो तव्हां इहो करेक्टर ॾिसी छॾियो, ड्यूरम वीट आहे, वैरायटी मेक पास्ता आहे। मुंहिंजे ख़्याल में सिंध जी वाहिद सिंध जे इदारनि जी निया टंडो जाम जी वैरायटी आहे। ॾाढी हिकिड़ी सुठी वैरायटी आहे, रेज़िस्टेंट बि आहे, हाई यील्डिंग वैरायटी आहे। ऐं हिन में जेको आहे असां मतिलबु खाइण जी क्वालिटी हिन जी सुठी कोन हूंदी आहे। हिन मां असां जेको आहे बेकरी प्रोडक्ट्स ठाहींदा आहियूं, मैक्रोनी पास्ता या नूडल्स या सूजी या इहे अहिड़ा प्रोडक्ट ठहंदा आहिनि। सो इहे शयूं तव्हां ॾिसो, असां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि था कयूं त ही का नयूं शयूं न आहिनि। हिकिड़ो संग जेकॾहिं तव्हांजे कंहिं वैरायटी में अची थो वञे त उन में तव्हांखे हैरान थियण जी या अचरज थियण जी ॻाल्हि न आहे त इहा का वैरायटी आहे न। वैरायटीज़ ईअं न आहिनि ईंदियूं, वैरायटीज़ जेके ईंदियूं आहिनि उहे माना हिकिड़ो वॾे प्रोसीजर सां ईंदा आहिनि, ठीकु आहे। इन्हनि शयुनि जी सम्झण जी कोशिशि कंदासीं। ऐं ही ड्यूरम वीट आहे, कणिक जो हिकिड़ो जेको आहे क़िस्म आहे, ठीकु आहे। असां जेका आहे असांजी ब्रेड वीट आहे, हीअ आहे ड्यूरम वीट, ट्राइटिकम एस्टिवम आहे, ऐं हीअ असांजी ड्यूरम वीट ट्राइटिकम ड्यूरम आहे, ठीकु आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।